जी दी, छा मसलो आहे? मसलो इहो आहे त 2 महीना पहिरीं मां शादी कई हुई याकूब उर्फ़ ज़ैन ब्रोही सां। याकूब शादी किथां जो आहे दी? हैदराबाद जो। वैसे असुल ॻोठ त लाड़काणा अथसि वारे, लेकिन रहाइश हैदराबाद में अथसि। उन सां मां शादी कई हुई 2 महीना पहिरीं। उन मूंखे चयो हुयो त मां तव्हांजे लाइ हीअ बि कंदसि, हीअ बि कंदसि। ही बि मतिलबु तव्हांखे अलॻि घर वठी ॾींदसि, तव्हांखे अलॻि रहाईंदसि, जीअं तव्हां चवंदो उहे कंदासीं, को मसइलो न। मां चयो ठीकु आहे। उन खां पोइ मां हुन सां शादी कई त मां 15 ॾींहं 20 ॾींहं सब्र करे मां हुनखे चयो त मूंखे हिन फ्लैट में रहायो, ऐं मूंखे चई त इहो फ्लैट तव्हांजो आहे ऐं तव्हांजे ई नाले आहे। लेकिन माना महीनो गुज़री वियो त मूंखे ख़बर पई त हीअ फ्लैट जेको आहे रेंट ते हो, मुंहिंजो पंहिंजो न हो। त उन तां बि थोरो घणो झगड़ो थियो। ऐं इन खां अलावा ऑलरेडी शादी बि थियल आहे, जंहिंमें हुनजा 5 ॿार बि आहिनि। त उन ॻाल्हि खे बि मूं इशू करे ऐं माना झेड़ो झगड़ो कयो। उन खां पोइ माना असांजी माना झेड़ो थियो। उन मां मूं ते तशदुद कयईं ऐं मूंखे घर में बंदि करे छॾियईं। ऐं उहो घर जेको चइबो तुंहिंजो आहे, उहो रेंट ते हो। त इन अलॻि राय या मुंहिंजो जेको तव्हां मूंखे चयो हुयो, उहे सभु शयूं तव्हां कयो। त हिन मूंखे माना ॻाल्हियुनि में ॿिहलाए करे माना हरू भरू तशदुद करे मूंखे माना नटाए छॾनि। हरू भरू चवनि न हीअं फलाण ॾींहुं मड़ी। उन खां पोइ मां निकिरण जी कोशिशि इलाही कई त मूंखे को मौक़ो न पियो मिले निकिरण जो। तशदुद करणु। उन खां पोइ माना मुंहिंजी कंहिं ॻाल्हि ते बि हू अमल न पिया कनि, त मूं निकिरण जी इलाही कोशिशि कई, न पई निकिरी सघां। नेठ मां निकिरी आयमि। हाणे अची मां पंहिंजे घर पहुती आहियां सफ़ा बिल्कुलु। हाणे उन खां पोइ मां प्रेस कई आहे, जीअं त मूंखे उन्हनि जो जेको पीउ आहे अनवर बिरोही, उन मां इलाही ख़तरो आहे। उन मां मूंखे या मुंहिंजी फैमिली मेम्बर्स खे या मुंहिंजे भाउ खे, मुंहिंजी फैमिली या कहिड़े मुंहिंजे अज़ीज़ खे को बि ज़ाती नुक़सानु थियो, जानी को नुक़सानु थियो, उन जा ज़िम्मेवार इहे ई आहिनि अनवर बिरोही, जेको मुंहिंजो सहुरो आहे। अदी निशान छा जा आहिनि बाबा? ही निशान इन जा आहे जो मुंहिंजे हिननि सावरनि मूं ते तशदुद कयो। मतिलबु सावरनि मुड़ुस कयो या सहुरे कयो? मतिलबु मुंहिंजे मुड़ुस कयो। पहुती आहियां तक़रीबन 20-25 मिंट या अधु कलाक थिया हूंदा। पहिरें उघाड़े अची पहुती आहियां। त मुंहिंजे भाउ मूंखे ॿुधायो त मूंखे मुख़्तलिफ़ नंबरनि तां कॉलूं पियूं अचनि त सभु असांखे वापसि कयो। जे न त असां तव्हां सां हीअं कंदासीं, तव्हां ते FIR कंदासीं, तव्हांखे ॿधाईंदासीं, तव्हांखे असां घरां खणाईंदासीं, असांखे छोकिरी वापसि। तंहिं दौरु माना मां उन्हनि सां रहण ई पसंदि नथी कयां, मां उन्हनि सां रहण ई नथी चाहियां। उन जे बावजूद बि मुंहिंजे भाउ खे इलाही धमकियूं ॾेई चुका आहिनि। सो मुंहिंजी पूरी सिंध खे, छो जो मुंहिंजा जेके आहिनि चाहींदड़, असां मौसीक़ी सां तालुक़ु रखूं था, असां माण्हुनि जी ख़ुशियुनि में शरीक थियणु वञूं था। असां सां हींअर प्रॉब्लम हले पई, सो मां तहफ़ुज़ घुरां थी त तव्हां सभई मुंहिंजो साथ ॾियो, मूंखे तहफ़ुज़ ॾियो। ऐं असांजे बि जान खे जेको बि ख़तरो थियो, उन्हनि जा ज़िम्मेवार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहे आहिनि।